कराची सिंध जे ट्रांसपोर्ट खाते वारे वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त हर सुठे कम में हुकूमत सां गॾु आहियूं। कराची में साफ़ियुनि सां ॻाल्हियूं कंदे हुन चयो त ॻाल्हियुनि सां न अमली तौर ते ट्रांसपोर्ट सेक्टर के पेरनि ते बीहारणो आहे। रेड लाइन अहम मनसूबो आहे। हुकूमत कम करे रही आहे ऐं कम करण जी नियत सां ही वेठल आहे। कॉन्ट्रैक्टरनि खे असां सां मिली ॾींहुं राति कम कंदा। 1 साल जो कम 6 महीननि में ऐं 6 महीननि जो कम 3 महीननि में मुकमल कंदासीं। हुन चयो त काबीना में शामिल न थियण जो मतिलबु इहो न आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे कम करण न पिया ॾियूं। पीपल्स पार्टी मुल्क जी बहितरी लाइ हर सुठे कम में हुकूमत सां गॾु आहे। हुन चयो त रेड लाइन मनसूबे जी लाॻत ते कॉन्ट्रैक्टर, कंसल्टेंट ऐं एशियाई तरक़ियाती बैंक मिली नज़रसानी करे रहिया आहिनि। लाॻत में तब्दीली कंसल्टेंट जी मर्ज़ी ऐं मुशावरत सां कई वेंदी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।